अस्सलाम वालेकुम, मुझे नालो कशिफा खोकर है और गुलरसानी स्कूल जो प्रोजेक्ट तैयार कयो मां इंटर क्लास में आया। मुझो प्रोजेक्ट जो नालो आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। पहिरीं न्यूटन लॉ के समझण का पहिरीं पाण खे इहा ख़बर हुजण घुरिजे त हरकत छा आहे, मोशन छा आहे। हरकत उहा शइ आहे जेका पंहिंजी पोजीशन चेंज करे या ऑल डायरेक्शन में मूव करे या वरी चुरपुर करे, उन शइ खे पाण हरकत चवंदा आहियूं। हरकत जा टे क़िस्म आहिनि, लीनियर मोशन, रोटेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन। लीनियर मोशन इहो थी चए त का बि बॉडी सिधी रफ़्तार में हले, सिधी हले, उनखे चइबो आहे लीनियर मोशन। जीअं तव्हां हीउ ॾिसो पिया, हिन खे अगरि फोर्स अप्लाई कयां पई ऐं सिधी बि अप्लाई कयां त हीअ बॉडी सिधी ई मूव कंदी। ऐं सेकेंड क़िस्म आहे त का बि बॉडी रोटेटरी मूव करे, मां इनखे रोटेटरी मोशन थियणा त हीअ रोटेटरी मूव थी करे। ऐं टियों क़िस्म आहे ऑसिलेटरी मोशन। ऑसिलेटरी मोशन आहे 2 and 4। ही जेका बॉडी हीअं ई ही मूव करे न, उहा हूंदी आहे ऑसिलेटरी मोशन। पाण हिन सां ई सम्झी सघूं था त न्यूटन्स लॉ ऑफ मोशन छा आहिनि। लॉ ऑफ मोशन ते केतिरनि ई साइंटिस्ट कमु कयो। पहिरियों हो गैलीलो जेको इन ते कमु कयो पर उहो कमु पूरो न करे सघियो। उन खां पोइ आयो आइज़ैक न्यूटन, जंहिं पंहिंजो 1687 ते कमु पूरो करे पंहिंजो नालो अॻियां रखियो न्यूटन लॉज ऑफ मोशन। न्यूटन लॉज ऑफ मोशन जा टे लॉ आहिनि, न्यूटन फर्स्ट लॉ, न्यूटन सेकेंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ। न्यूटन फर्स्ट लॉ त ॿुधाए त का बि बॉडी रेस्ट में आहे, का बि बॉडी मोशन में आहे, अनटिल अनलेस उहा रेस्ट ऐं मोशन में रहंदी, जेसि ताईं उहा उन ते एक्सटर्नल फोर्स अप्लाई न थींदो। जीअं तव्हां हीउ ॾिसो पिया मुंहिंजो प्रोजेक्ट, हिन में जेका मां जेसि ताईं एक्सटर्नल फोर्स अप्लाई न कंदमि इहा बॉडी मूव न कंदी। हाणे मां हिन ते एक्सटर्नल फोर्स अप्लाई कई तॾहिं हीअ बॉडी मूव कई। उहा एक्सटर्नल फोर्स मुंहिंजी न हवा जी बि थी सघे थी। जीअं तव्हां हीउ फैन ॾिसो पिया, हीउ फैन मूव पियो करे, जेसि ताईं लाइट न वञे या पाण स्विच ऑफ न कयूं तेसि ताईं फैन ऑफ न थींदो, हीउ कंटिन्यूअसली मोशन में ई रहंदो। इहो आहे न्यूटन फर्स्ट लॉ। न्यूटन फर्स्ट लॉ खे पाण लॉ ऑफ इनर्शिया बि चवंदा आहियूं। लॉ ऑफ इनर्शिया छा आहे? इनर्शिया प्रॉपर्टी आहे मैटर जी। का बि बॉडी रेस्ट में हुजे, का बि बॉडी मोशन में हुजे, उनजी स्टेट चेंज करण जी कोशिशि करे, रेस्ट मां मोशन में, मोशन मां रेस्ट में, उनखे चइबो आहे इनर्शिया। पंहिंजी ज़िंदगी में केतिरा ई रोड एक्सीडेंट थींदा आहिनि, उहे सभु लॉ ऑफ इनर्शिया जे करे ई थींदा आहिनि। जेका पाण बस में सफ़र कंदा आहियूं त पाण उन में रेस्ट में हूंदा आहियूं, पर ड्राइवर जंहिंमें एक्सीडेंटली ब्रेक हणंदो आहे पंहिंजो अपर पार्ट अॻिते अची वेंदो आहे। उहो अपर पार्ट इन जे करे अॻिते अची वेंदो आहे छोकी उहो लॉ ऑफ इनर्शिया अप्लाई थियो आहे। इन जे करे रोड एक्सीडेंट लॉ ऑफ इनर्शिया जे करे थींदा आहिनि। न्यूटन सेकेंड लॉ आहे फोर्स। कंहिं बि बॉडी ते पाण फोर्स अप्लाई कयूं उहा एक्सीलरेशन प्रोड्यूस करे। ही बॉडी आहे, इन ते फोर्स थी अप्लाई कयां ऐं मां जंहिं डायरेक्शन ते फोर्स थी अप्लाई कयां उन डायरेक्शन ते ही एक्सीलरेशन थो प्रोड्यूस करे। पर ही जेका एक्सीलरेशन डिपेंड थी करे मास ते। ही मास घटि आहे, एक्सीलरेशन वधीक थो प्रोड्यूस करे। ही मास वधिजी वियो, जेतिरो हिन प्रोड्यूस कयो ओतिरो ही नथो प्रोड्यूस करे एक्सीलरेशन। मास मां अञा वधाए छॾियो, जेतिरो ही या ही प्रोड्यूस था कनि, हाणे ही गॾु ओतिरी एक्सीलरेशन प्रोड्यूस नथा कनि। न्यूटन सेकेंड लॉ जो मां हिते डेली लाइफ जो बि एग्जाम्पल ॾेई थी सघां। जे ही तव्हां मेज़ पिया ॾिसो, ही चेयर पिया ॾिसो, मेज़ जो मास वधीक आहे हिन खां, मां हिन ते फोर्स थी अप्लाई कयां, ही एक्सीलरेशन एतिरी प्रोड्यूस न पियो करे। पर अगरि मां हिन ते थी फोर्स अप्लाई कयां, ही एक्सीलरेशन प्रोड्यूस करे पियो, छोकी हिनजो मास वधीक आहे, जेका एक्सीलरेशन न पियो प्रोड्यूस करे, हिनजो मास घटि एक्सीलरेशन प्रोड्यूस करे पियो। ही न्यूटन सेकेंड लॉ जो जेको एग्जाम्पल हो। न्यूटन थर्ड लॉ त ॿुधाए हर एक्शन जो रद्द अमल हूंदो, माना हर एक्शन जो रिएक्शन हूंदो, हर अमल जो रद्द अमल हूंदो आहे। ही बॉडी आहे, हेठि मां फोर्स थी अप्लाई कयां, ही हिन ते वञी हिट थी करे, हिन ते जेका फोर्स अप्लाई कई उहा एक्शन आहे, ऐं जेका ही जेको हेठि पियो करे वापसि अचे न, इहो हिनजो रिएक्शन आहे। पंहिंजी डेली लाइफ में बि केतिरा एग्जाम्पल्स आहिनि एक्शन टू रिएक्शन जा। पाण जब वॉक कंदा आहियूं न, पाण जेका आहे न, पाण अॻिते जेको हलंदो न एक्शन आहे, ऐं ग्रेविटी पाण खे पोयां धिकंदी आहे, पोयों पेर पंहिंजो पोयों हूंदो आहे। इन जे करे जेको आहे न, इहा थर्ड लाइन ते बि अप्लाई पियो थिए, एक्शन जो रिएक्शन पियो मिले पाण खे। जीअं हुते रॉकेट जी तस्वीर ठहियल आहे। रॉकेट जेको आहे जंहिंमहिल रॉकेट में पाण उॾारंदा आहियूं न, त जेको हुनजी हवा हूंदी आहे न, बैकवर्ड जेका थींदी आहे उहा रिएक्शन आहे, ऐं जेका मथे रॉकेट उॾंदो आहे उहा एक्शन आहे। न्यूटन्स लॉ जे करे ई पाण दुनिया जा केतिरा ई माना राज़ खोले सघिया आहियूं। न ज़मीन जा, पाण आसमान तक बि न्यूटन्स लॉ जे करे ई पहुची सघिया आहियूं। शुक्रिया।